चित्तौड़ में शादी पली जो नौजवाननि पारां शादी पली नौजवान इतिहाद जे नाले सां इतिहाद ठाहे बलोच आबाद वटि उमरको रोड ते लगायल टूल टैक्स ख़िलाफ़ 30 जनवरी ते ख़मीस ते ऐलानियल धरणे खे कामयाब करण लाइ राब्ता मुहिम शुरू करे छॾी आहे। नौजवाननि मंज़ूर अली बलोच, कामरान मलिक, तमीज़ुद्दीन मलिक, अब्बास अली बलोच समेत ॿियनि जी अॻवानी में शादी पली शहर ऐं उनजे भरपासे वारनि ॻोठनि में वञी करे समूरनि दुकानदारनि ॻोठाणनि सां मिली इन्ही धरणे में शिरकत की अपील ॾिनी। शादी पली शहरवासियों तोड़े ॻोठाणनि पारां भरपूर धरणे में भरपूर नमूने शिरकत करण की यकीन दहानी कराई। बे पासे शहरी आबादगारनि, सियासी समाजी अॻवाननि समेत मज़हबी धुरियुनि पारां ऐलानियल धरणे की हिमायत कंदे वध में वध शिरकत की हामी भरी है। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीजनल ब्यूरो चीफ।